ये वरी थी वेंदे خلاص इनके बाद फिटी करे जो बड़ेरा खुदावंद बड़ेरा चाहे छाते तो रड़ियों करें रड़ियों इन लाए तो कया जवानी ए जोश रुगो तुझे पुट में कोने रत बेंजी रगुन में बडोड़े थो ऐं उहो भी जोश में अची सके तो तुझे पुट मुझे भा के जख्मी कयो इन लाए तो बुधाणे आया तो जो पुट भी कोन बची सकंदो संभाले रख जा पंहिंजे पुट खे मास्टर तू शायद विसारे चुको आहीं ता हींअर तू मौत जे मुंह में आई मुंहिंजो नालो वडेरो खुदाबख्श खान आहे शुक्र कर जो तुझो भाउ मुझे पुट जे तां सिर्फ जख्मी थियो आहे अगर मां हुजां हां तो उन्हीअ जो लाश ॾिसी हां लाश तू जीअं दौलत जे गुरूरत तुझे पुट ऐं तोते बेशर्मी जी चादर चाढ़े छॾी इन लाइ हू भटकी वियो आहे तोखे ख़बर आहे तुझे पुट जे इन हरकत ते मां उन जे ख़िलाफ़ FIR भी लिखाए सघां पियो पर मुंहिंजी सोच मुख़्तलिफ़ आहे मां हिकु मास्तर आहियां मुंहिंजो कमु आहे ॿार खे संवारणु न कि बिगाड़णु उनखे अमल जी दौलत सां संवारणु जेकॾहिं न मां ईअं कयां हा त पोइ तो में ऐं मूं में को बि फ़र्क़ु न रहे हा वॾेरा सुठो थई त पंहिंजे पुट खे सम्झाए न त बुराई जे अंदरनि में एतिरो त घेरजी चुको हूंदई जो उतां कढणु तुंहिंजे लाइ मुश्किल थी पवंदो मास्टर मकबूल तुझी सोच मुख्तलिफ आहे ऐं असांजी दुश्मनी भी कुछ मुख्तलिफ आहे आसिफ मूं फ़ैसिलो कयो आहे त तूं वधीक पढ़ण जे लाइ शहर वेंदे तूं हिते हूंदे त तुंहिंजूं ॾिघायूं न वेंदियूं ऐं मूंखे तुंहिंजी ज़िंदगी अज़ीज़ आहे मां तोखे ऑफिसर ॾिसण थो चाहियां छा अदा असां हिन जे ढिज खां ॻोठ छॾे हलिया वञूं न अदा न मां ही ॻोठ कोन छॾींदुसि आसिफ तूं समझी छो नथो तूं हिते हूंदे त या त जेल में हूंदे या अस्पताल में हूंदे ऐं ॿिन्ही सूतुनि में नुक़सान मुंहिंजो आहे ॾिस आसिफ हिकु शागिर्द जे हथ में बंदूक या किलाशिनकोफ न ठहंदी आहे पर हिकु शागिर्द जो ज़ेवर कलम ऐं किताब आहिनि भाऊ कुछ भी थी पवे मां अफ़ज़ल खे कोन छॾींदुसि विसारे छॾ भाउ मुंहिंजा सभु विसारे छॾ ही उहा रांदि आहे जंहिंखे खेॾण वारा त ख़तम थी वञनि था पर इहा रांदि ख़तम नथी थिए हीअ रांदि ख़तम थींदी ज़रूर ख़तम थींदी तूं समझी छो नथो मां सम्झां थो मां सभु कुझु सम्झां थो जेसीं ताईं अफ़ज़ल जीअरो आहे तेसीं ताईं ही रांदि हलंदी रहंदी इन लाइ अफ़ज़ल जो मरण ज़रूरी आहे तूं चरियो थी वियो आहीं छा हा मां चरियो थी वियो आहियां मां भाड़नि वांगुरु ही ॻोठ छॾे भॼी नथो सघां न ई पंहिंजा दुश्मन विसारे सघां थो मां हाणे वॾो थी वियो आहियां पंहिंजो बुरो भलो सम्झां थो
खाम खा मूंखे ये लेक्चर न ॾींदा कयो। भाउ मुंहिंजा तूं सही थो चए। लेक्चर ॾियण मुंहिंजी आदत में शामिल आहे। छा कयां, हिकु उस्ताद आहियां न, मां विसारे वेठो हुअसि त केरु नंढो आहे केरु वॾो आहे। सुठो थियो जो तो पंहिंजे वॾे हुजण जो अहसास ॾियारियो। मां तो नंढड़े आसिफ खे सुञाणा थो, जंहिंखे छिड़ ॾींदोसि ऐं सम्झाणी ॾींदोसि तो मुंहिंजी ॻाल्हि मञे वठंदो हुयो। पर न भाउ मुंहिंजा, तूं हाणे वॾो थी चुको मुंहिंजो तोते को बि हक़ कोन्हे। पर तोखे मां ॿाहूं थो ॿुधां त इहा खूनी रांदि छॾे ॾे। इनमें सवाइ खून जे ऐं रत जे ॿियो कुझु बि कोन्हे। मां तोखे पहिरियों थो पवां। अदाई तूं छा थो करी? मूंखे माफ़ कर मूंखे। आसिफ, तूं हिते वेठो आहीं? हा भाई। आसिफ, मां तुंहिंजे शहर वञण जो इंतज़ाम करे छॾियो आहे। अच्छा, तूं हुते वञी पढ़ाई कर। पढ़ी ऐं तोखे ऑफिसर थियणो आहे। हिन मुल्क ऐं क़ौम जी ख़िदमत करणी आहे। ठीक है आसिफ, ये तव्हां लाइ हैफ़ाए तुंहिंजी मर्दानगीअ ते, जंहिंजे घर में हेॾी ख़ूबसूरत भाॼई हुजे ऐं उहो चुप हुजे। अहिड़ी हसीना मुंहिंजे घर में हुजे हा त कॾहिं जो भाउ खे मारे छॾिया हा। मुझे गैरत खे ललकारियो आहे। हाणे मां तोखे ॿुधाईंदुसि गैरत छा थींदी आहे। बस कमीना, हाणे हितां बची न वेंदे ऐं तो पंहिंजी मौत खे पाण दावत ॾिनी आहे। आसिफ, मां तोखे चयो हो त हिन रस्ते ते सवाइ खून जे ऐं बर्बादीअ जो कुझु बि कोन अथई। आसिफ, खून त वहे थो न, उहो चाहे तुंहिंजो हुजे या मुंहिंजो हुजे। आसिफ, जेसीं ताईं हिन धरतीअ ते जहिड़ा थींदा रहंदा, तेसीं ताईं बेगुनाहनि जो खून वहंदो रहंदो। मुंहिंजा भाउ, मां हाणे बि चवां थो त छॾे ॾे हिन रस्ते खे,
छॾे ॾे न बुराई वारे रस्ते खे अदा मां तुंहिंजे करे सभु कुझु छॾे ॾिनो सभु कुझु मां तोखां सवाइ नथो जी सघां नथो जी सघां अदा